ठाहींदुसि। दिल त चवंदी आहे त मां तुंहिंजे पूरे वजूद में समायल आहियां। मन खे इन बेले में आयो त इनखे जीअण जो को भॻना आहे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी। जी हाँ, वेरन जी वस्ती ड्रामे जो टीज़र अची चुको आहे। ॿियो टीज़र बि दोस्तो राति देर मदेर या सुबुह ताईं ॿियो टीज़र बि अची वेंदो। ही टीज़र शुरू में तव्हां ॾिठो, वेरन जी वस्ती ड्रामे जो टीज़र अची चुको आहे। दोस्तो काफ़ी अरसे खां वठी मां तव्हांखे लगातार अपडेट ॾेई रहियो हुउसि, वेरन जी वस्ती ड्रामो ईंदो, वेरन जी वस्ती ईंदो, ऐं उन जो टीज़र लॉन्च थी चुको आहे। माशाल्लाह ज़बरदस्त कहाणी आहे। सभिनी अदाकार पंहिंजी अदाकारी जा जोहर ॾेखारिया आहिनि हिन ड्रामे में, जंहिंमें अहमद अली शेख जो बि ॾाढो हिकु सुठो किरदारु आहे। सोनू मिर्ज़ा जो बि बहितरीनु किरदारु आहे। हाजन तीवणे जो सुठो किरदारु आहे। निमिशा शहज़ादी ऐं फरीना रुबाब, मज्जू लाल, सभिनी बहितरीनु अदाकारी कई आहे। माशाल्लाह टीज़र अची वियो आहे दोस्तो। तमामु जल्द जेको आहे हीउ ड्रामो लॉन्च थियण वारो आहे, जंहिंमें हथियार खयल आहिनि। हाजन तीवणे खे ॾाढो गुस्से में आहे, ॿेले में वेठो आहे, यानी हू हिकु धाड़ेल ऐं या वॾेरनि खां तपायल जी ज़िंदगी पियो गुज़ारे। अहिड़े क़िस्म जी का मतिलबु ड्रामे जी कहाणी आहे दोस्तो। इन जा 3 टीज़र ईंदा। 3 टीज़र खां पोइ दोस्तो इन जो हिकिड़ो प्रोमो ईंदो। प्रोमो खां पोइ ही ड्रामे जो पहिरीं एपिसोड हलायो वेंदो। हिन में हाजन तीवणे जो सफ़ा VIP किरदारु आहे। ॾाढो शौक़ु अखरनि सां पियो ॾिसे हर कंहिंखे। ऐं फरीना रुबाब जो बि सुठो किरदारु आहे, ऐं ॿिया साथी जेका आहिनि उन्हनि जा बि सुठा किरदार हिन ड्रामे में रिकॉर्ड कया विया आहिनि दोस्तो। माशाल्लाह हिन ड्रामे जी ख़ुशख़बरी तव्हां वटि पुॼी वई। उमेदु आहे तव्हां हिन ड्रामे जे इंतज़ार में हूंदव। जे तव्हांखे ख़ुशख़बरी मिली आहे त महिरबानी करे शायदि खोसो विलाक खे सब्सक्राइब, लाइक ऐं वीडियो खे शेयर कंदा।